वज़ारत पेट्रोलियम पारां पेट्रोल जी जेका क़ीमतुनि में घटिताई बाद जेके पेट्रोल आहे उहो अणलब थियो आहे। पूरे मुल्क जीअं शहदादकोट जे पेट्रोल पंपनि ते बि जेको पेट्रोल जी जेका किल्लत आहे उहा पैदा थी वई आहे। हिन वक़्तु शहर जे जेके 20 खां वधीक जेके पेट्रोल पंप आहिनि शहर जे विच ऐं शहर जे आसपास में उन्हनि ते पेट्रोल जेको आहे उहो अणलब थियो आहे, जंहिंजे करे जेके मोटरसाइकिलनि ते सवार ऐं नंढनि सवारियुनि वारनि खे जेका पेट्रोल ते हलंदड़ जेके सवारियूं आहिनि उन्हनि खे सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पए थो। जॾहिं त जेके शहर जे भरपासे में जेके कुझु पेट्रोल पंप्स आहिनि जिते पेट्रोल दस्तियाब आहे उते तमामु वॾी माण्हुनि जी जेका रश ऐं पीअ लॻल आहे, जॾहिं त जेको उनजो रेट आहे उहो बि पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ वठण जा जेके इतला उहे मिली रहिया आहिनि। हिन वक़्तु असीं शहदादकोट जे हिकु पेट्रोल पंप ते मौजूदु आहियूं जिते तव्हां ॾिसो था त पेट्रोल बंदि आहे। होॾां जेका शहरनि जी वॾी रश जेका आहे पेट्रोल पंपनि ते पेट्रोल जे वसूल लाइ लॻल आहे। अलबत्ता हिते पेट्रोल जेको आहे उहो अणलब आहे। होॾां असांजी जेका पेट्रोल पंप्स जेके मालिकान आहिनि या जेके कुझु ठेकेदार्स आहिनि उन्हनि जे जेके ज़रियनि खां इहो मालूम थियो आहे त हिननि जो इहो ई चवणु आहे त जेके निजी कंपनियूं आहिनि पेट्रोलियम जूं उन्हनि पारां पेट्रोल जेको आहे फ़राहमी बंदि कई वई आहे, जंहिंजे करे जेको पेट्रोल जी जेका उहा किल्लत पैदा थी वई आहे। हिननि जो इहो ई चवणु हो त जेके पेट्रोल जेके कंपनीज़ आहिनि उन्हनि खे पेट्रोल जेको फ़राहम करण जे लाइ चयो वञे या उन्हनि खे इजाज़त ॾिनी वञे त उहा पेट्रोल जी जेका फ़राहमी आहे उहे पेट्रोल पंप्स ताईं मुमकिन आहे कनि त जीअं जेके शहरी आहिनि उन्हनि जी मुश्किलातुनि सां जेका मुंहुं ॾियणो पए थो उन मां उन्हनि जी निजात हासिलु थी सघे। जी